कराची का एक ॿी ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सिंध में डेंगी वायरस चवार। हैदराबाद में डेंगी सबबि वधीक हिकु ॼणो फोत थी वियो आहे। सिहत खाते सूबे में डेंगी वायरस जा अंग अखर जारी करे छॾिया। सिंध जे सरकारी अस्पतालुनि में डेंगी जा 21 नवां मरीज़ दाख़िल थिया आहिनि। ख़ानगी अस्पतालुनि में डेंगी जा वधीक 25 मरीज़ रिपोर्ट थिया आहिनि। सूबे में डेंगी जे मजमूई दाख़िल मरीज़नि जो तादाद 48 थी वियो आहे। कराची डिवीज़न जे सरकारी अस्पतालुनि में डेंगी जा 15 नवां मरीज़ दाख़िल थिया आहिनि। हैदराबाद जी सरकारी अस्पतालुनि में 2 नवां मरीज़ दाख़िल थिया आहिनि। सरकारी अस्पतालुनि में 25 मरीज़ सिहतयाबती पंहिंजनि घरनि ॾांहुं रवाना थी विया आहिनि। सिहत खाते पारां इहो चयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इमदाद सुमरा असां सां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेहत खाते सूबे में डेंगी वायरस जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। जिन त सिंध में डेंगी वायरस जा वार जेके आहिनि उहे बरक़रार आहिनि। हैदराबाद में डेंगी वगी हिकु ॼणो जेको आहे फोत थी वियो आहे। जिन त सिंध जे सरकारी अस्पताल में डेंगी जा 21 नवां मरीज़ जेके थिया आहिनि। जिन त गुज़िरियल 24 कलाकनि में सेहत खाते पंहिंजी रिपोर्ट तादाद जेको आहे उहो 48 ताईं पहुची वियो आहे। खाते मूजिब कराची डिवीज़न जे सरकारी अस्पतालुनि में डेंगी जा नवां मरीज़ जेके आहिनि उहे दाख़िल कया विया आहिनि। जिन त हैदराबाद सरकारी अस्पताल में 2 नवां मरीज़ उते बि दाख़िल कया विया आहिनि। सिहत खाते मूजिब सरकारी अस्पतालुनि में 25 सिहतयाबती पंहिंजनि घरनि ॾांहुं रवाना थिया आहिनि। जिन त ख़ानगी अस्पतालुनि में 20 मरीज़ पिणु सिहतयाब थी विया आहिनि। हिकु ॼणो उहो फौत थी वियो आहे। जिन त सरकारी ख़ानगी लेबोरेटरीज़ में 984 केस माण्हुनि जा जेके आहिनि उहे पिणु टेस्ट कया विया आहिनि। जंहिंमां 173 माण्हुनि जा टेस्ट जेके आहिनि उहे मुस्तबित आया आहिनि। कराची जे लेबोरेटरी इमदाद, महिरबानी आगाह करण लाइ।